अस्सलाम वालेकुम मौजूद ख़वातीन हज़रात प्रोग्राम महरान जा रागी साण करे आऊं जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साहिब सिक कई पुरखलूस जज़्बन सां जी मुंहिंजा साईं महरान जे रागीअ में अॼु असां कराची पहुता आहियूं। अॼु असां कराची जे हिकु बल्कि सिंध जो फ़नकार पर उहो उनजो वॾो हवालो रहियो आहे कराची सां, त उनजो नालो ॿुधाइण खां अॻु में तारीफ़ कराईंदो हलां हस्ब मामूल हस्ब दस्तूर असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीम मिर्ज़ा साहब मौजूदु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, महिरबानी अशरफ। नसीम साहब कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि तबियत सेट आहे? ॾिसो अॼु वरी पाण कराची जा वण ॾिसूं पिया। हूअं त कराची जो हवालो रहियो आहे, लाड़ जो हवालो रहियो आहे, कच्छ जो हवालो रहियो आहे ऐं यकीनन तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं कच्छी त पोइ कराची मोहम्मद इब्राहिम वरी हुन जा शागिर्द समुंड जो किनारो ठीकु आहे न साईं, त यकीनन बरमला सम्झी वेंदो त कंहिं कच्छी जी ॻाल्हि कंदासीं। त दोस्तो अॼु असां सिंध जे हीरो जो ज़िक्र कंदासीं, उनजी शख़्सियत ते उनजे फ़न ते ॻाल्हाईंदासीं। त उन असांजे तमामु वॾे फ़नकार जो नालो आहे अब्दुल्ला कच्छी। जी मुंहिंजा साईं, अब्दुल्ला कच्छी छा हो, उनजो फ़न केतिरो वॾो हो, हुनजो तालुक़ु किथां हो, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर शुरूआति कंदासीं नसीर साहिब सां। त नसीर साहिब, हूअं त हिकिड़ो गायकी जा पंहिंजा रंग ढंग आहिनि, ठीकु आहे न। हाणे जीअं लाड़ वञूं था त उते वरी उहो जेको माई भागी आहे या ॿिया फ़नकार आहिनि, ॻाइनि त सिंधी था। शफ़ी फ़क़ीर आहे, रजब फ़क़ीर आहे, सादिक फ़क़ीर हो, ॿिया जेके आहिनि ॻाइनि त सिंधी था। पर वरी किथे न किथे महसूसु थींदो आहे त हीउ जेको फ़नकार आहे हीउ लाड़ मां ॻाए पियो, ठीकु आहे न। ऐं वरी जेके अचूं था ख़ैरपुर, सखर, शिकारपुर, त उहे जेके फ़नकार आहिनि, ग़ुलाम अली संदीलो आहे, ग़ुलाम शबीर समूह आहे या ॿिया जेके आहिनि सोरा फ़क़ीर वारा जेके बि आहिनि, उहे ॻाइनि त सिंधी पिया। पर वरी ख़बर पए थी त भई हिननि जो तालुक़ु जेको आहे सो आहे मथां। वरी जेके हैदराबाद जेके फ़नकार जो ज़िक्र कयूं, अनवर विस्तड़ो आहे, वहीद अली आहे या विचोलो आहे, त ॻाइनि त उहे साॻी ज़बान पिया, साॻिया शाइर आहिनि, पर ख़बर पए थी त हीउ हिननि जो तालुक़ु पंहिंजे लहजे मां। वरी कराची में माना जेको ज़िक्र थिए थो त जीअं अब्दुल्ला पंवर आहे, अब्दुल्ला कच्छी आहे, मास्टर मोहम्मद इब्राहिम आहे या ॿिया जेके फ़नकार आहिनि, त थोरो घणो माना टच जेको आहे उहो वरी रहे थो कराची जो। त हाणे इहो थोरो वरी इन पस मंज़र ते थोरो साईं ॿुधायो, उन खां पोइ वरी ॻाल्हि खे अॻिते वधायूं था। अशरफ, ॻाल्हि इहा आहे त असांजी सिंध त बेशक साज़ ऐं सोज़ जी धरती आहे। हिते जा माण्हू तमामु कन रस आहिनि ऐं मौसीक़ी पसंदि आहिनि ऐं सूफ़ी स्वभाव आहे उन्हनि जो, सुलह कुल जा क़ाइल आहिनि ऐं प्यार मुहबत जी हीअ धरती आहे। इन करे सिंध खां ॿाहिरि जेके हुन जा सरहदी इलाइक़ा आहिनि, मिसाल तौर ते राजस्थान जो तस्करो असीं कंदासीं त पोइ सॼो माड़ेचा घिराणो असां वटि सिंध में, हैदराबाद ऐं कराचीअ जे एरिया में, सिंध जे इंटीरियर जेको इलाइक़ा आहिनि शिकारपुर खां वठी या ग्वालियर घिराणे जा जेके रागी आहिनि, उहे वरी मशरक़ी पंजाब मां जेकॾहिं अचनि था त उहे बि चवनि था त सिंध सा नी धा धा नी सा, माना सिंध हिकिड़ी म्यूज़िकल लफ़्ज़ आहे, हिकिड़ो मौसीक़ियत सां लबरेज़ लफ़्ज़ आहे। ख़बर आहे त हिते मौसीक़ीअ जा वॾा शाइक़ मौजूदु आहिनि, हलो हिते रोज़गार बि कयो, मौसीक़ी बि फैलायो। त वरी साॻी तरह सां सिंध जो सरहदी इलाइक़ो ऋण कच्छ आहे या कच्छ आहे या थर या राजस्थान या कच्छ भुज आहे जेको, त उते जा बि जेके रागी आहिनि ग़मे रोज़गार जे सिलसिले में माइग्रेट थींदा हिते ईंदा रहिया आहिनि। त हिकिड़ी जीअं हिकिड़ो गुलदस्तो मौसीक़े जो आहे उहो हिते ठहंदो वञे, त ग्वालियर बि आया, माड़ेचा बि आया ऐं कच्छ भुज जा बि हिते आया। त असांजो अॼोको जेको ख़ासि जीअं तव्हां ज़िक्र छेड़ो आहे उहो असांजे कच्छी घराणे जी मौसीक़ी आहे, जेके बेसिकली त हुनजी मां ॿोली कच्छी आहे, यानी उहा सिंधीअ में ॻाल्हाइबो कच्छ की त ख़बर पवंदी त हिकिड़ो कच्छ की लहजो आहे। जीअं ढाटकी हिकिड़ो लहजो आहे, मारवाड़ी हिकिड़ो लहजो आहे, हिंदी हिकिड़ो लहजो आहे, सराइकी हिकिड़ो लहजो आहे। त ईअं कच्छी बि ॻाल्हाईंदा त पधरा थी वेंदा त हीअ जेके आहिनि, मिसाल तौर ते उनजो वॾे में वॾो नुमाइंदा गायक जेको, जंहिंजे करे कच्छी मौसीक़ी सिंधी मौसीक़ीअ सां मिली हिकिड़ो नओं रंग पैदा कयो, उहो आहे उस्ताद मास्टर मोहम्मद इब्राहिम। त उन जे हिते सिंध में ॻाइण सां कच्छी घराणे जी जेका मौसीक़ी आहे, जेके पोयां उन्हनि खे वॾो हिकिड़ो शौक़ु थियो त ईंदा रहनि। साॻे तरह सां उन जे ई पैरेलल जेको ॿियो आहे, जेको असांजे दरअसल अब्दुल्ला कच्छीअ जो ई ख़ानदान आहे, उहो असांजो मिठू कच्छी आहे, हाशूड़ो कच्छी आहे, जेके जिन बदीन खे पंहिंजो मस्कन बनायो। त असांजे जेके कच्छी घराणे वारा गायक आहिनि,
ॾिसो न राजस्थान वारा ग्वालियर वारा उन्हनि हैदराबाद टंडवादम खे पंहिंजो मर्कज़ बनायो, शिकारपुर खे मर्कज़ बनायो, पर जेके असांजा कच्छ भुज मां जा आया आहिनि उन्हनि कराची, बदीन, तलहार, मातली, टनो मोहम्मद खान ही उहे एरियाज़ आहिनि जिते अची हुननि पंहिंजो मस्कन बनायो। ऐं इन सिलसिले जो जेको आख़िरी ते जुमिलो थो ॻाल्हायां त उहो पाण सां उतां कहिड़ी मौसीक़ी खणी आया। सवाल आहे त उहे कच्छ भुज मां कहिड़ी मौसीक़ी खणी आया, उहे दास्तान गोई खणी आया। काफ़ी गायकीअ त उस्ताद मास्टर इब्राहिम हुनखे राइज कई, पर असल में मिठू कच्छीअ खां इब्राहिम ताईं जेको सिलसिलो आहे अब्दुल्ला कच्छी ते पोइ ईंदासीं त उन्हनि दास्तान गोई अची सिंध में मुतारफ़ कराई त इहो साईं पंहिंजे ससुई पुनूअ जो दास्तान, नूरी जाम तमाची जो दास्तान, त इहे हिक खां हिकु दास्तान आहिनि। इहे इन्हनि कच्छी घराणे जे गायकनि इहो सिंध में राइज कराया। ठीकु ठीकु, मतिलबु हाणे माना जेका शुरूआति थी आहे सा इन दास्तान तां थी आहे, अञा मंज़िल वॾी आहे, अॻियां ॻाल्हाईंदासूं। त दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था अब्दुल्ला कच्छीअ जी आवाज़ में हे ख़ूबसूरत नग़्मो। सामूंडी सारे मथे तड़ गुज़ारिया, सामूंडी सारे मथे तड़ गुज़ारिया, मूंखे थी मारे बेली उन्हनि संदी ॻाल्हियूं, रात रुआ तीरत फुड़ा मुझ साम्हूं जन के सारे, रात रुआ तीरत फुड़ा मुझ साम्हूं जन के सारे, साम्हूं जन के सारे मुझे वणजारे के सारे, रात रुआ तीरत फुड़ा मुझ साम्हूं जन के सारे, रात रुआ तीरत फुड़ा मुझ साम्हूं जन के सारे। अज पण वायूं कन अज पण वायूं अज पण वायूं कन हो बेली वणजारा वञण जूं, हलण यारा सुतरी रुआ तान रहन, आऊं जलींदी के तरो आयल सामूं जन, पगा छोड़े जिन बेली विदा बेड़ा बार में, वो कंदियस अर्ज अल्लाह के, कंदियस अर्ज अल्लाह के, कंदियस अर्ज अल्लाह के, चल बन जारन के वारे, चल बन जारे के वारे, रात रुआ तीरत फुड़ा मुझ साम्हूं जन के सारे, रात रुआ तीरत फुड़ा मुझ साम्हूं जन के सारे सारे सारे। मानम ये जो होए को जानी है जाग में अल्लाह,
उहो ॾींहुं अलाह कंदो उहो ॾींहुं अलाह कंदो उहो ॾींहुं अलाह कंदो अॼु ईंदा मूं ओतारे अॼु ईंदा मूं ओतारे राति रुआं थी रत थोरा मुंहिंजे साम्हूं जलके सारे राति रुआं थी रत थोरा मुंहिंजे साम्हूं सारे सारे घर अचन मुंहिंजा साम्हूं जन हो लालूं लाल लतीफ़ चवे मुर्शिद घोट लतीफ़ चवे लालूं लाल लतीफ़ चवे मां आहियां तो आसारे मां आहियां तो आसारे राति रुआं थी रत थोरा रात रुआं थी रत थोरा मुंहिंजे साम्हूं जन के सारे ओ साम्हूं जन के सारे मुंहिंजे वणजारे के सारे मुंहिंजे वणजारे के सारे रात रुआं थी रत थोरा मुंहिंजे साम्हूं जन के सारे रात रुआं थी रत थोरा मुंहिंजे साम्हूं जन के सारे वेलकम बैक सभु हाणे मूं वटि मुख़्तसिर तारुफ़ आहे जेकॾहिं इजाज़त ॾियो उन खां पोइ वरी पाण गुफ़्तगू कंदासीं त दोस्तो जीअं साईं ॻाल्हि कई त कच्छी घराणे जे सुरीलनि फ़नकारनि जी हिकु तवील लिस्ट आहे हिकु तवील सिलसिलो आहे जेको मिठू कच्छी ओस्मान हाशुड़े खां थींदो अब्दुल्ला कच्छीअ ताईं वञी पहुचे थो अब्दुल्ला कच्छी जा वॾा कच्छ रियासत जा रहवासी हुआ सुरीला रसीला गायक बि हुआ सो सिंध जे सिक जे सॻे में चिक जी विरहाङे खां अॻु ई कच्छ छॾे सिंध में अची आबाद थिया कच्छ में ॾुकार थींदो हो त ख़ुश्क सालीअ जी मौसम ईंदी हुई तॾहिं कच्छी जुज़वी तौरु सिंध में रही सुका थियण ते वापसि हलिया वेंदा हुआ पर कच्छी ख़ानदान खे सिंध अहिड़ो त प्यारु ॾिनो हो जो सदाईं लाइ सिंध जा थी विया कच्छी ख़ानदान पहिरियों त टनो मोहम्मद ख़ान मातली में रहियो मिठू ऐं हाशिम ऐं ओस्मान इहे अब्दुल्ला जा नानाणा हुआ सो रोज़गार सांगे कराची जा पट वञी हुननि वसाया ऐं उती ॾेई थी विया अब्दुल्ला कच्छीअ जो जनमु 3 मार्च 1940 ते कराची में थियो पंहिंजे वालिद जो अलबेलो ऐं अकेलो पुटु हुयो संदसि ख़ानदान जो ज़रिए मुआश राग ऐं सिर्फ़ राग हो सो अब्दुल्ला कच्छी बि नंढपिण में ई ढोलक नवाज़ बणिजी वियो ऐं मुख़्तलिफ़ फ़नकारनि सां पकवास वॼाईंदो रहियो ऐं मशहूरु फ़नकार अब्दुल्ला पंवर जो जेको संदसि पाड़ेसिरी हो तंहिं खेसि मशवरो ॾिनो त संदसि आवाज़ सुरीलो ऐं ॻाइण लाइ मौज़ून आहे सो अब्दुल्ला बि उन मशवरे ते अमल कंदे पकवास छॾे हारमोनियम हंज ते रखियो ऐं ईअं संदसि राग जो पहिरियों उस्ताद बि अब्दुल्ला पंवर बणियो जंहिंखेसि सुर लॻाइण ऐं हारमोनियम प्ले करण जो गस ॿुधायो ॾसियो ऐं अब्दुल्ला पंवर वरी मास्टर मोहम्मद इब्राहिम कच्छीअ जो शागिर्दु हो जंहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद खे खैराबाद चई कराची खे ॿीहर अची वसायो हो सो अब्दुल्ला कच्छी बि वञी पंहिंजे रूहानी उस्ताद मास्टर मोहम्मद इब्राहिम जा क़दम छुया ऐं राग जी सिखिया लाइ मिनथूं कयूं अहिड़ी तरह हू मोहम्मद इब्राहिम जो शागिर्दु बणियो ऐं संदसि अंग में ॻाइणु लॻो ऐं अब्दुल्ला जो फ़नी सफ़र उते ई शुरू थियो अब्दुल्ला कच्छीअ जो रेडियो ते वञणु ऐं ॻाइणु महज़ हिकु इत्तिफ़ाक़ हुयो थियो हीअं जो कराची जे हिकु मारूफ़ शख़्सियत मंज़ूर जमाल खे सरकारी सतह ते का मौसीक़ी जी महफ़िल अरेंज करणी हुई मुल्क जा नाले वारा फ़नकार बुक थियल हुआ जिन में मास्टर मोहम्मद इब्राहिम ऐं मास्टर मोहम्मद जुम्मन बि शामिल हुआ मगर सिंधी मौसीक़ी जा इहे ॿई नुमाइंदा फ़नकार उन महफ़िल में शरीक थी न सघिया हुआ अलबत्ता लाहौर खां रुबीना कुरैशी ज़रूरु पहुची वई हुई सिंध जे ॿिनि अहम फ़नकारनि जी ग़ैर मौजूदगी में
हुन जो अहसासु थियो ऐं मंज़ूर जमाल खे बि थियो। सो ग़ैर मुतफ़क़ा तौर ते हुन अब्दुल्ला कच्छीअ खे उन महफ़िल जी मौसीक़ी में शामिल करे छॾियो ऐं अब्दुल्ला शाह लतीफ़ जा कलाम अहिड़ा त ॻाया जो वाह वाह थी वई। अब्दुल्ला कच्छीअ जी परफॉर्मेंस मां मंज़ूर जमाल बि ख़ुशि थियो। सो खेसि रेडियो कराची ते अचण जो सॾु ॾेई छॾियईं। अब्दुल्ला कच्छी जो ऑडिशन रेडियो कराची ते थियो, जिते मशहूरु उस्ताद साज़कार उमराओ बुंदू ख़ान, प्यारे मियाँ, निहाल ख़ान, अब्दुल्ला समेत प्रोड्यूसर जमील ज़ुबैरी ऐं अकील अशरफ जी मौजूदगी में हुन जी ऑडिशन वरिती वई। अब्दुल्ला ऑडिशन में त पास थियो, पर शौक़िया फ़नकारनि तौरु खेसि हर प्रोग्राम लाइ फ़क़ति 10 रुपया मुआवज़ो मिलण लॻो हो। रेडियो पाकिस्तान कराची ते 3 ॾींहं जेके सिंधी फ़नकार परफॉर्म कंदा हुआ, तिन में मूसा हुसैन समो, अयाज़ अली, अब्दुल्ला पंवर समेत अब्दुल्ला कच्छी बि हुयो। साईं सुलेमान शाह, शफ़ी मोहम्मद जुमन ऐं लखाॾिनू बलोच बाद में कराची रेडियो जा फ़नकार बणिया। अब्दुल्ला कच्छीअ जा रेडियो ते सिंधी कलामनि खां सवाइ उर्दू गज़ल गीत बि रिकॉर्ड थिया, जिन कराची जे मक़ामी महफ़िलुनि में ख़ासि मशहूरी माणी ऐं हिन मारवाड़ी कच्छी गीतनि खां सवाइ EMI रिकॉर्डिंग कंपनी लाइ संजीदा मौसीक़ी में काफ़ियूं, कलाम, गीत, गज़ल रिकॉर्ड कराया। त संदसि शोहरत सिंधी फिल्मुनि ताईं बि वञी पहुती ऐं फिल्म फुल माछी लाइ 2 गाननि खां सवाइ अब्दुल्ला पंवर जी ज़ाती फिल्म वेचारी माउ लाइ सोलो गीत बि ॻाया त अब्दुल्ला कच्छी वेतर मशहूरी माणींदो वियो। पर अफ़सोस जो वेचारी माउ फिल्म रिलीज़ न थी सघी। अब्दुल्ला कच्छी फ़न ऐं फ़नकारी वारे इंटरव्यू में ॿुधायो त संदसि हिकु दोस्त जेको रेडियो कराची ऐं हैदराबाद ते अनाउंसर थी रहियो हो, सो लंडन वियो ऐं लंडन मां वापसि आयो त अब्दुल्ला जी ग़रीबाने घर ते साणुसि मिलणु आयो ऐं चयो त तूं हिते कराची में हिकु पोइते पियल पाड़े में लिको वेठो आहीं, होॾां लंडन में तुंहिंजे कलामनि जी धूम आहे। ऐं दोस्त लंडन मां आंदल केसटूं ऐं तस्वीरूं बि खेसि ॾिनियूं त अब्दुल्ला बेहद ख़ुशि थियो, छाकाणि त फ़नकार खे सिर्फ़ु ख़ुशी त खपे थी। अब्दुल्ला राग जी मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते तिब आज़माई कई हुई। सिंधी काफ़ी खां सवाइ उर्दू गीत, गज़ल, कच्छी, मारवाड़ी गीत ऐं सराइकी काफ़ी बि ॻायूं। रेडियो ऐं PTV जे नामियारे गायक तौरु बि मारूफ़ रहियो, मगर खेसि सकाफ़त तक़रीबन में वञण जो इत्तफ़ाक़ घटि थियो ऐं नई वरी खेसि को सरकारी या गैर सरकारी मंजता एवॉर्ड मिलियो, जंहिंजी खेसि सदाईं हसरत रही। अब्दुल्ला कच्छी अक्सर पंहिंजे उस्ताद मास्टर मोहम्मद इब्राहिम जे अंग में ॻायो, पर पंहिंजी ज़ाती कंपोज़िशन में बि तयारु कयल काफ़ी कलाम हुन ॻाया ऐं हू कलाम संदसि सुञाणप बणिया ऐं कसरत मां कराची में उहे ॻाइण लॻा जेके ॿियनि फ़नकारनि बि ॻाया। हर नज़र अंदाज़ थियल सिंधी फ़नकार वांगुरु अब्दुल्ला कच्छी जा बि आख़िरी अयाम तमामु ग़ुरबत में गुज़रिया। हू अलील ऐं बसारतनि खां महरूम थी चुको हो ऐं वॾो अयालदार बि हो। सो संदसि कुटुंब राग ॻाइण बदिरां पोरियो करे पेट पालण लॻो हो। आख़िरकार 8 मई 1998 ते हू ज़माने जी बेवफ़ाई जा गीत ॻाईंदो 9 ॿारनि खे रोईंदो छॾे हिन फ़ानी दुनिया मां हलियो वियो ऐं कराची जी मिटी माउ खेसि पंहिंजे आगोश में आणे छॾियो। अॼु न उताकनि में तालिब तंवारीन आदेसी उथी विया, मरियो मूं मारीन जे जीअ खे जियारीन से लाहौती लॾे आ। त हिन सभु ही हो थोरो मुख़्तसर तारुफ़ जेको असां पंहिंजे दोस्तनि खे ॾेखारियो, ॿुधायो। त हाणे छो न हिकिड़ो गीत कलाम थी वञे, हुन खां पोइ वरी पाण गुफ़्तगू कंदासीं। त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था अब्दुल्ला कच्छी जी आवाज़ में ही नग़्मो। जॾहिं थी तुंहिंजे मुक़ाबिल नज़र अचे, मुक़ाबिल नज़र अचे, तुंहिंजे शुआ सां दीद जे क़ाबिल नज़र अचे, क़ाबिल नज़र अचे। अशे जॾहिं थी तुंहिंजे मुक़ाबिल नज़र अचे, मुक़ाबिल नज़र अचे।
मुकाबिल नज़र अचे मुकाबिल नज़र अचे कशै जॾहिं थी तुंहिंजे मुकाबिल नज़र अचे मुकाबिल नज़र अचे असगर सहान उनके मिलाए को मौज दो वरना प्यार का काविश जाहिल नजर अचे जाहिल नजर अचे कशै जॾहिं थी तुंहिंजे मुकाबिल नजर अचे मुकाबिल नजर अचे तुंहिंजे शुआ सां दीद जे काबिल नजर अचे काबिल वेलकम बैक दोस्तों प्रोग्राम मेहरान जे रागी असीं उनजी ख़िदमत में मेहरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं ऐं मेहरान जे रागी में अॼु असां सिंध जे जंहिं हीरो जो ज़िक्र करे रहिया आहियूं उनजो नालो आहे अब्दुल्ला कच्ची अब्दुल्ला कच्ची जी शख़्सियत ते असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा ॻाल्हाए पियो नसीर साहिबु हिकिड़ो हिनजे ख़ानदान जो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे मोहम्मद हाशिम कच्ची जी जी ऐं उहो असां लाइन ते मौजूदु आहे असीं उनखां अब्दुल्ला कच्ची जे बारे में पुछंदासीं साईं अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम अब्दुल्ला कच्ची जे बारे में साईं अॼु असां प्रोग्राम करे रहिया आहियूं तव्हांखे कीअं पियो लॻे साईं साईं तमामु घणी ख़ुशी पई थिए त असांजे लेजेंड जेका गुज़री विया आहिनि या सिंध जा वॾा नाला आहिनि तव्हां उन्हनि खे यादि कयो मेहरान टीवी जे मां चवां थो त थोरा जेको असांजे वॾनि ऐं अहिड़े सिंध जे लेजेंड आर्टिस्टनि खे यादि करे उनखे भेटा ते पेश कनि अच्छा मोहम्मद हाशिम साहिबु इहो त ॿुधायो तव्हांजो साईं तालुक़ कीअं आहे माना कहिड़ी मिटी माइटी तव्हांजी थिए थी साईं सां साईं सां मुंहिंजे ॾाॾे जो कज़न हुयो अच्छा तव्हां ठीकु खालाज़ाद भाई हो उस्ताद मिठू कच्छी सभ खां वॾो जेको नालो उस्ताद मिठू जो पोइ उन खां पोइ जेको आहे हे उनजा सभु जनी ॾोटा पोटा ऐं उनजी औलादनि मां इहे सभु हुया ठीकु त अब्दुल्ला कच्छी साईं जेको आहे सो ॾाॾे जो कज़न हुयो मुंहिंजे अच्छा अब्दुल्ला कच्छी जे औलाद मां माशाल्लाह जेके उनजा ॿारड़ा आहिनि त मोहम्मद हाशिम उन मां को ॻाए थो उन फन खे अॻिते वधाए थो हा गुलाम अली कच्छी उनजो जेको आहे फर्ज़ंद आहे उहो ॻाए पियो जी इहा सॼी सिख्या जेका आहे असांजे अब्दुल्ला कच्छीअ जी सम्झो था त कंहिं कई हूंदी कंहिं उनखे सेखारियो हूंदो म्यूज़िक साईं इहो उस्ताद मास्टर मोहम्मद इब्राहिम खां जेको आहे सो इन्हनि जो सिलसिलो हुयो उस्ताद अब्दुल्ला कच्छी जो पोइ वॾा उस्ताद मिठू कच्छी वारा बि हूंदा उन्हनि खां बि उस्ताद जेका सो सिख्या जो सिलसिलो थियो ऐं हुनखे जेको आहे कुदरती दात हिकिड़ी आवाज़ जी क्वालिटी तो कुदरती मिलियल हुई तो हे जेका सो हुन दौर जा लेजेंड आर्टिस्ट हुआ उन्हनि खां उस्ताद अब्दुल्ला कच्छी सिख्या वरिती भला अब्दुल्ला कच्छी खे तव्हां किथे किथे महफ़िलूं कंदे ॾिठो जिते हुनजी वॾी पज़ीराई थी हुजे हुनजी क़दरदानी थी हुजे साईं असां त ओॾी महिल काफ़ी असांजो नंढपण हुयो ऐं असांजे मिट माइटनि में महफ़िलूं थींदियूं हुयूं असीं उते उन्हनि जो राग सां लुत्फ़ थींदा हुआसीं पर उन्हनि जा जेके रिकॉर्ड आहिनि PTV ते उहो असीं अक्सर उनखे ॾिसंदा आहियूं ऐं ख़ुशी थींदी आहे त असांजा वॾा हेॾा लेजेंड आर्टिस्ट हुया भला तव्हांखे पंहिंजे लेजेंड अब्दुल्ला जो कहिड़ो कलाम वधीक सुठो लॻंदो जेको तव्हांजी दिलि चए त तव्हां बि झुंगारियो हिकिड़ो कलाम आहे तमामु मक़बूल बि थियो साईं जो
नाज़ सजन ॾेखारी तो पोइ माणा करे मूंखे मारी तो अॼु नाज़ सजन ॾेखारी तो पोइ माणा करे मूंखे मारी तो ओ माणा करे मूंखे मारी तो पोइ माणा करे मूंखे मारी तो ओ माणा करे मूंखे मारी तो तूं मण करे तूं माणी तो अॼु नाज़ सजण ॾेखारी तो तूं मण करे मूंखे मारी थो। वाह सी मोहम्मद हाशिम, आऊं पुछणु चाहींदुसि त जेको तव्हां मिठू कच्छीअ जो ऐं हाशूड़ो ऐं उस्मान जो जेको वॾो नालो आहे असांजे सिंध में, ऐं पोइ अब्दुल्ला जो नालो वॾो आहे, त हिन वक़्तु तव्हांजी जेका टही आहे उन में केरु केरु आहिनि जेके मौसीक़ी जे फन में या ॻाइनि पिया या वॼाइनि पिया, त उन्हनि सभिनी जा नाला रिकॉर्ड ते अचणु घुरिजनि, त केरु केरु आहिनि जेके तव्हांजे कच्छी घराणे में हिन वक़्तु मशहूरु थियनि पिया? जी 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 साईं उस्ताद मिठू कच्छी जो जेको पोटो आहे ख़ुदा बख़्श कच्छी, जी हा, उहो हैदराबाद टनू मोहम्मद खान में तमामु वॾी पंहिंजी अकेडमी पियो हलाए ऐं शागिर्द बणिया आहिनि ऐं उहो जेको आहे सो फन जी ख़िदमत करे पियो। ऐं अब्दुल्ला कच्छी जो फर्ज़ंद आहे ग़ुलाम अली कच्छी, उहो माना घटि ॻाईंदो आहे पर पोइ बि ॻाइण सां वाबस्ता आहे। ऐं तक़रीबन मां जेको आहे सो उस्ताद मिठू कच्छी जो पोटो हिकिड़ो ग़ुलाम क़दर कच्छी जो इंतकाल जी हा, जी हा, बिल्कुलु ॿ साल अॻियां, जी हा, मां उन खां सिख्या वरिती ऐं जेको आहे सो इहो सिलसिलो माना ॿ टे नाला आहिनि जेको हींअर फन खे खणी पिया हलनि। भले हिकिड़ो फनी क़िस्म जो सुवालु आहे, हिकिड़ो टेक्निकल सुवालु आहे त तव्हांजो कच्छी घिराणो जेको आहे उहो हिकिड़ो त लाड़ी गत थो इस्तेमालु करे ॻाइण में, ऐं ॿियो उन वटि कच्छ भुज जो जेको लोक रंग आहे उहे, पर ख़ासि तरह सां मिठू कच्छीअ लाड़ी ऐं कच्छ की गायकीअ में क्लासिकल टच मिलाए उनखे नओं बनाए छॾियो आहे। त इहो तव्हांजे ख़ानदान वटि क्लासिकल गायकी जी सिख्या कहिड़नि गवैयनि वटां आई आहे? साईं मिठू कच्छी जेको आहे सो कच्छ खां हिन जो तालुक़ु हुयो। जी हा, ऐं मूदान कच्छ जो हिकिड़ो इलाइक़ो हुते त इहे ॻाईंदा वॼाईंदा, पर जॾहिं हिननि जी जेका माइग्रेशन थी जी हा, हिते सिंध में, जी त उस्ताद मुबारक अली खान, उस्ताद कुदरतुल्ला खान जेको आहे उस्ताद मिठू कच्छी, उहा क्लासिकल गायकी जो जेको सिलसिलो हुयो ग्वालियर घराणो, तो उन खां जेको उस्ताद मिठू कच्छी पंहिंजी सिंधी सदार रंगी खे जेको आहे सो क्लासिकल टच जेको आहे सो उहो ग्वालियर घराने खां उन्हनि खे मिलियो। ऐं उस्ताद कुदरतुल्ला खान जेको कराची में हुया, उन्हनि खां उन्हनि घणी सिख्या वरिती ऐं उतां खां जेको आहे सो इहो असांजो सिलसिलो जेको सिखण जो ऐं क्लासिकल जेका अंदाज़ आहे उन हिसाब सां जेको आहे सो असांजो सिलसिलो हले पियो। तव्हांजो नालो मोहम्मद हाशिम आहे, त जेको वॾो हाशिमी हाशूड़ो जेको वॾो ज़बरदस्त लयकार थी गुज़रियो आहे, उन सां तव्हांजो डायरेक्ट तालुक़ु छा हो? साईं हे असांजो जेको डायरेक्ट तालुक़ु ईअं हो, उस्ताद मिठू कच्छी जी हिकिड़ी भेण हुई, हे तक़रीबन जेतिरो भाइरनि जी हिकिड़ी भेण हुई, उहा मुंहिंजी ॾाॾी हुई। अच्छा जी जी। भले आख़िरी सवाल आहे तव्हां खां, त असांजो अब्दुल्ला जंहिंजे बारे में अॼु असीं प्रोग्राम करियूं पिया, असां त हुनखे ॾिठो, असीं हुनजी तबियत जे बारे में ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। तव्हांखे कीअं लॻंदो, तव्हां नंढड़ा हुआ त उनजो मिज़ाज ख़र्ची पखो ॾींदो हो, तव्हांखे का शइ शिकिल कॾहिं वठी ॾिनई भाई, मिज़ाजनि कीअं हूंदो? जी मिज़ाजनि तमामु जेको आहे सो मोहबत करण वारो असीं उन्हनि खे ॾिठो, ऐं ॿारड़नि सां कचेरियुनि में असीं उन्हनि खे वॾड़नि सां गॾु ॾिठो, ऐं तमामु मतिलबु घण रुखी शख़्सियत हुयो। ऐं मां सम्झां थो त हुन ते ॻाल्हाइण जेको आहे सो असांजा वॾा बहितर ॻाल्हाए सघनि था, पर असां हुनखे नंढपण में ईअं ॾिठो। अच्छा हाशिम साहब, हाणे इहो आख़िरी सवाल आहे तव्हां खां, त हिते माना जेका साईं जी तदफीन थियल आहे अब्दुल्ला कच्छी जी, उहा तव्हांजो को उते मक़ामी तव्हांजो ॻोठु आहे, पाड़ो आहे, या पंहिंजो तव्हांजो कब्रिस्तान आहे, या कंहिं ॿी की जाइ ते आहे? साईं मेवाशाह कब्रिस्तान आहे लियारी जे भरिसां। अच्छा मेवाशाह उते थियल आहे। हा, इहो जो लियारी पंहिंजो गुलबाई जी तरफ़ जेको रस्तो निकिरे थो, उते तदफीन थियल आहे। मोहम्मद हाशिम साहब, वॾी तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो असांखे क़ीमती वक़्तु ॾिनो, वॾी महिरबानी। जी नसीर साहब, हाणे पाण गुफ़्तगू कई, तव्हां सम्झां थो हाणे मुर्तज़ा मजबूर साहब चवंदा थो जेको असांखे ॾेखारे ॿुधाए थो, महिरबानी। लख
करियां तोणे ज़ारी अल्लाह पर यार चवे तूं कहिड़ो ओ दोस्त चवे तूं कहिड़ो लख करियां तोणे ज़ारी अल्लाह पर यार चवे तूं कहिड़ो ओ दोस्त चवे तूं कहिड़ो हथे पवां मां पेरे पवां पाया गिचीअ में गारी अल्लाह पर दोस्त चवे तूं कहिड़ो ओ यार चवे तूं कहिड़ो लख करियां तोणे ज़ारी अल्लाह पर यार चवे तूं कहिड़ो ओ दोस्त चवे तूं कहिड़ो आऊं अवां तूं सोना साईं वारी वञा लखवारी अल्लाह पर दोस्त चवे तूं कहिड़ो ओ यार चवे तूं कहिड़ो लख करियां तोणे ज़ारी अल्लाह पर यार चवे तूं कहिड़ो ओ दोस्त चवे तूं कहिड़ो तोणे न जानी दोस्त न आया धारी अल्लाह पर यार चवे तूं कहिड़ो ओ दोस्त चवे तूं कहिड़ो लख करियां तोणे ज़ारी अल्लाह पर यार चवे तूं कहिड़ो ओ दोस्त चवे तूं कहिड़ो गल असल खां आहे अवां जी ॻाल्हि सचल जी सारी अल्लाह पर यार चवे तूं कहिड़ो ओ दोस्त चवे तूं कहिड़ो लख करियां तोणे ज़ारी अल्लाह पर यार चवे तूं कहिड़ो ओ दोस्त चवे तूं कहिड़ो ओ यार चवे तूं कहिड़ो ओ दोस्त चवे तूं कहिड़ो वेलकम बैक जी साहब पाण खे जेको आहे सो हुन ॻाल्हि ॿुधाई त हुनजो जेको फर्ज़ंद आहे तव्हां बि ॻाल्हि ॿुधाई उहो राग सां इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं उन लाइन ते वठंदासीं अच्छा नज़ीर साहब हाणे जेको एज़ ए प्रोड्यूसर जेको मां तव्हांजो हूअं त हिकिड़ो आम ॿुधंदड़ आहे ठीकु आहे न ऐं हिकिड़ो माण्हू वरी उन मसनत ते वेठो आहे त उनजूं जेके आहिनि से नज़रूं ॿियूं हूंदियूं त हिन खां कहिड़ो त सर तव्हां माना हिन खे कहिड़े रंग में ॾिठो आहे हिन जी गायकी जी हा हाणे अब्दुल्ला कच्छीअ खे बज़ाहिर त ॾिसो मूं टेलीविज़न सिंध सिंगार इन क़िस्म जा महिराण रंग प्रोग्राम या कचहरियूं मूंखे हुनखे रूबरू ॾिसण जो मौक़ो पाकिस्तान टेलीविज़न जे ब्लैक एंड वाइट जेको दौर खां शुरू थियो ऐं पोइ हुनखे रूबरू ॾिसण जो मौक़ो मूंखे शाह लतीफ़ जा जेके सालाना मेला आहिनि जिते हू पंहिंजी हाज़िरीअ लाइ ईंदो हो असल में त जीअं तव्हां पंहिंजे तारुफ़ में ॿुधायो त अब्दुल्ला कच्छीअ जो कराचीअ जे जेको लियारी या ली मार्केट एरिया ही जेको इहो तरह आहे उन्हनि जो जिते हू ॻाईंदा वॼाईंदा रहंदा हुआ पर बेसिकली त हू रेडियो पाकिस्तान कराचीअ जो अप्रूव्ड आर्टिस्ट हुयो हैदराबाद ते त हुनजो तमामु घटि अचणु थींदो हुयो पर ग्रामोफोन रिकॉर्ड जेके मूं हुन जा ॿुधा जंहिंमें हुनजो कलाम ऐं मुक़दर सां मिलियो मूंखे मिठो मन ठार महफ़िल में त तव्हां सची पुछो त हूअं त हुन जा फोक टच सां केतिरा ई कलाम पर जॾहिं मुक़दर सां मिलियो एॾो ख़ूबसूरत अशरफ जो जी चइजे त हिकिड़ी शानदार रिकॉर्डिंग जेकॾहिं चइजे त हिन जे 100 कलामनि मां कंहिं हिकिड़े कलाम जी चूंड कयो त मुंहिंजी चूंड इहा हूंदो मुक़दर सां मिलियो मूंखे मिठो मन ठार बाक़ी हुनखे इहो मलको हासिलु हो त हू हुनजो गायकीअ ते मुकमिल उबूर हो ऐं हू गले खां बेहद सुरीलो ऐं मुरादवंदो इंतिहाई न्याज़मंद निवड़त वारो इहो जीअं चइबो आहे न त मिसकीन मिज़ाज जेका सभा हुजे
ऐं गुरबत जी ज़िंदगी ऐं कसम पुरसीअ जी जीअं तव्हां पंहिंजे तारीफ़ में चयो पिए त ग़मे रोज़गार ऐं कसीरुल अयाल घणो औलाद त शाह लतीफ़ जे मेले जा जेके आख़िरी साल हुन जे हयातीअ जा उहो जॾहिं साल ब साल ईंदो त मूंखे आहिस्ते आहिस्ते लॻो त उहो कारो चश्मो हणणु लॻो हुयो। पहिरीं त बिल्कुलु फिटफाट ईंदो हो, पोइ जॾहिं कारो चश्मो हुन हणणु शुरू कयो त मूंखे शक पियो त हिनखे अखियुनि जो को प्रॉब्लम आहे। बिलाख़िर जेके आख़िरी ॾींहंनि में हिकिड़ो माण्हू हुनखे हथ सां वठी अचणु लॻो त हू हाणे ब्लाइंड थींदो पियो वञे। त पर हुन जे पंहिंजे सुरनि सां जेका संगत हुई, मौसीक़ीअ सां जेका रग़बत हुई, या रोज़गार कसम पुरसीअ में गुरबत में बि जेको हो, त हू उन हालत में बि शाह लतीफ़ जे मेले ते हमीद आख़ुन साहिबु हुनखे ॾाढो प्यारु कंदो हो, हुनखे प्रोग्राम ॾींदो हो, असीं हुनजी अनाउंसमेंट कंदा हुआसीं। त मूं हुनजा जोभन वारा ख़ुशगवार ॾींहं बि ॾिठा त हुनजे थोरो रूब ज़वाल बि, ऐं जॾहिं हुनजे अखियुनि जी रोशनी वही पिए त ऐं हुनखे माण्हू स्टेज ते वठी अची विहारे माइक ते, त अहिड़ा ॾुखिया ॾींहं बि मूं हुनजा ॾिठा। पर आऊं दिलि सां थो चवां त अब्दुल्ला कच्छी जेके कच्छी गायकीअ वारा आहिनि, जेके इंतिहाई सुरीला जो ॻाइनि त माण्हू दिलि चवे त ही लोक मौसीक़ी ॻाइनि या शाह लतीफ़ ॻाइनि, त इनखे ज़रूरु ॿुधणु घुरिजे ऐं दिलि सां ॿुधोसीं ऐं दिलि जे कननि सां ॿुधोसीं। वाह वाह वाह, ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई। हाणे छो न हिकिड़ो नग़मो ॾिसूं, ॿुधूं था, कोशिशि करियूं था त जेकॾहिं हुजे त मुर्तज़ा मजबूर साहिब खे मजबूर कंदासीं। त मुक़दर सां मिलियो मूंखे मिठो मनठार माशाल्लाह ग्रामोफोन रिकॉर्ड आहे, मौजूदु आहे न, ठीकु आहे, जे न त पोइ को ॿियो नग़मो ॿुधाए। त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं, ॿुधूं था अब्दुल्ला कच्छीअ जो ही ख़ूबसूरत नग़मो। मुक़दर सां मिलियो मूंखे, मुक़दर सां मिलियो मूंखे, मिठो मन ठार महफ़िल में, मुक़दर सां मिलियो मूंखे, मिठो मन ठार महफ़िल में, अची इक़रार उल्फत जो कयो अॼु यार महफ़िल में, मुक़दर सां मिलियो मूंखे। जीवन जे अचण खां अॻु दर्द जो दंग हो दिल में, जीवन जे अचण खां अॻु दर्द जो दंग हो दिल में, दवा दिल भर ॾिनी दिल खे, दवा दिल भर ॾिनी दिल खे, गई दीदार महफ़िल में, मुक़दर सां मिलियो मूंखे। खुदा जो सो सरे महफिल सवे सोना नजर आया, खुदा जो सो सरे महफिल सवे सोना नजर आया, मगर दिल के बनी थो तूं, मगर दिल के बनी थो तूं, फ़क़त दिलदार महफिल में, मुक़दर सां मिलियो मूंखे।
बलारो बाग अज बेशक थियो बेहद बुलंद भाला बलारो बाग अज बेशक थियो बेहद बुलंद भाला नजारो नीं है जो निर्मल नजारो नीं है जो निर्मल कयो निर्वार महफिल वेलकम बैक दोस्तों प्रोग्राम महरान जे रागी असीं जी ख़िदमत में महरान टेलीविजन ते पेश करे रहिया आहियूं ऐं महरान जे रागी में अॼु असां सिंध जे जंहिं फ़नकार जी शख़्सियत उन जे फ़न ते गुफ़्तगू करे रहिया आहियूं उन जो नालो आहे अब्दुल्ला कच्ची नज़ीर साहिबु अब्दुल्ला कच्चीअ जो जेको फर्ज़ंद आहे छाकाणि त फ़नकार नाज़ कंदो आहे पंहिंजे शागिर्द ते या पंहिंजे औलाद ते ठीकु आहे न त ग़ुलाम अली जेको आहे उनजो फर्ज़ंद आहे वॾो त उहो टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे त पाण हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं साईं अस्सलाम वालेकुम ग़ुलाम अली साहिबु वालेकुम सलाम ख़ुशि आहियो चङा भला तबियत सेट आहे साईं साईं अल्लाह जो करम तव्हांजी दुआ आहे अल्लाह जो तव्हां ख़ुशि आहियो ॿियो सभु ख़ैर अल्लाह जो शुक्र आहे हाणे हिते तव्हांखे अॼु इहा ख़ुशी ज़रूरु थींदी हूंदी त अॼोको प्रोग्राम असां तव्हांजे वालिद साहिबु जेको सिंध जो तमामु वॾो नाले हवाले वारो जेको आहे सो आर्टिस्ट आहे अब्दुल्ला कच्ची उन ते अॼु महरान टेलीविज़न प्रोग्राम करे रहियो आहे त साईं तव्हां पंहिंजे वालिद साहिब जे फ़न ऐं शख़्सियत जे बारे में छा चवंदो साईं बाबा जी त हवाले सां जेतिरी ॻाल्हि कजे एतिरी घटि आहे छो त बाबा साईं तमामु हिकिड़े सुठा माण्हू आहे ऐं तमामु लाइक़ छो त मूंखे ई लफ़्ज़ चवण जी ज़रूरत त न आहे इहो त तव्हां सभु दोस्तनि खे सॼी आवाम खे सभिनीनि खे इहा ख़बर आहे ऐं तमामु सादी सादा तबियत माण्हू आहे ऐं उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो राग जी सिख्या तव्हां ॾिठो बाबा त कंहिंखां वरिती हुई हुनजा उस्ताद केरु हुआ साईं हूअं त असांजो पंहिंजो चइबो आहे त असांजो पंहिंजो घरानो आहे छो त असांजो पंहिंजो घरानो हो बाबा साईं अख बि माना फनी मौसीक़ी में जे ख़ानदान में ई खोली जी जी उस्ताद मिठू कच्छी हाजी उस्मान कच्छी ऐं उस्ताद नाथो खान जेको हो वॾो असांजो उस्ताद हो असांजे घराने जो हो तो इन सां मगर जेको मुतासिर जेका बाबा साईं थिया सो उस्ताद मोहम्मद इब्राहिम सां थिया तो उन्हनि खां जेको आहे सिख्या वरिती ऐं उन्हनि खे ॾिसी करे ई माना उन्हनि खे शौक़ु वधीक पैदा तव्हां सम्झो था कराची रेडियो ते या ग्रामोफोन में हुनजा कहिड़ा कहिड़ा कलाम रिकॉर्ड ऐं मशहूरु थिया जी साईं बिटाई रहमतुल्लाह अलैह जे कलाम का शुरूआत थी गिला काम करे लिखियो तव्हां त भेनर आहिनि बंबोर में सुभान अल्लाह उतां शुरूआत कई ऐं उतां ई माना हिकिड़ो अब्दुल्ला कच्ची जो हिकिड़ो नालो मिलियो जेको सॼी माना सिंध में सॼी दुनिया में छाइजी वियो इन खां पोइ माना ॿिया बि मशहूरु कलाम सचल सरमस जो कलाम हो माना लख करियां तो ज़ारी यार चवे तो कहिड़ो उहो बि तमामु पॉपुलर थियो ऐं नूर मोहम्मद बाला जेको उस्ताद मोहम्मद इब्राहिम जा फर्ज़ंद हुआ उनजो बि हिकिड़ो एटम हो हू बि तमामु मशहूरु थियो गज़ल हो मुक़द्दर सां मिलियो मूंखे मिठो मंठार महफ़िल जी 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 हा अच्छा ग़ुलाम अली बाबा साईं जूं एॾियूं जेके मशहूरु तर्ज़ूं था ॿुधायूं त उन ज़माने में मौसीक़ार जेके आहिनि उहो मोहम्मद हसन बि हो बिलावल बेल्जियम बि हो मोहम्मद इब्राहिम बि हो त तव्हांजे बाबा जे लाइ एॾियूं ख़ूब ज़बरदस्त तर्ज़ूं केरु ठाहींदो हो साईं तर्ज़ूं जेको आहे पहिरियों कलाम जेको ही गिला काम करे लिखियो तान करे जी जी हिनमें सॼी कंपोज़िशन जेको आहे उस्ताद बिलावल बेल्जियम जी वाह जी ऐं उन्हनि जी कंपोज़िशन सां ई जेको आहे माना इहो एतिरो पॉपुलर आइटम थियो त सॼी दुनिया में तव्हांखे बि ख़बर आहे जी हा त मशहूरु थियो ऐं अब्दुल्ला कच्ची माना हिकिड़ो नालो थियो तव्हांजी वालदा माशाल्लाह हयात आहे हिन वक़्तु आहे न न मुंहिंजी वालदा साईं वफ़ात करे वई तक़रीबन 2019 में भला तव्हां पाण में घणा भेण भाउर आहियो ऐं मौसीक़ीअ जो उन्हनि मां कंहिंखे शौक़ु आहे जी साईं असीं 6 भाउर आहियूं ऐं 3 भेनरूं आहिनि जी हुन मां मौसीक़ी जो शौक़ु त मूंखे ई आहे बचपन खां ई बाबा सां टच रहियो ऐं ॻाईंदो अचां पियो रेडियो ते टीवी ते महफ़िलनि में माना आऊं ई माना बाबा सां मुतासिर थी करे जेको आहे के अॻियां माना
जारी जी रखियो आहे। जी जी अच्छा गुलाम अली साहिबु, हाणे तव्हांजो हुते ॿुधायो त तव्हांजो जेको आइटम कहिड़ो मशहूरु आहे, या उहो तव्हां जेको बाबा साईं जो आइटम आहे उन खे तव्हां कॉपी कयो आहे, नक़ल कयो आहे, त कहिड़ो आइटम आहे जेको असां चाहींदासीं त दोस्तनि खे ॾेखारियूं ॿुधायूं तव्हांजो ॻायल? साईं मुंहिंजा बाबा जा त घणा ई आइटम बाबा साईं जा ॻायल आहिनि। ऐं मुंहिंजो हिकिड़ो आइटम आहे, माना का शइ जॾहिं थी तुंहिंजे मुक़ाबिल नज़र अचे, तुंहिंजे शुआ सां जीत जे क़ाबिल नज़र अचे। थोरो झूंगारींदो त ख़बर पवंदी त हीअ अब्दुल्ला कच्छी जो पुटु आहे। हा जी का शइ जॾहिं थी तुंहिंजे मुक़ाबिल नज़र अचे, मुक़ाबिल नज़र अचे, का शइ जॾहिं थी तुंहिंजे मुक़ाबिल नज़र अचे, मुक़ाबिल नज़र अचे, तुंहिंजे शुआ सां जीत जे क़ाबिल नज़र अचे, क़ाबिल नज़र अचे। वाह वाह गुलाम अली, आऊं पुछणु चाहींदुसि त मिसाल जॾहिं तव्हांजो बाबा हो ऐं माशाल्लाह तव्हां पाण में 9 भेण भाउर अम्मा, त तव्हांजी ज़िंदगी ॾुखी गुज़रंदी हुई या ख़ुशहाल ज़िंदगीअ जा बि के ॾींहं हुआ ॾिठा? साईं ख़ुशहाल ज़िंदगी जा बि माना काफ़ी ॾींहं ॾिठा, छो त उन टाइम में उरू जो हिकिड़ो नालो हो ऐं माशाल्लाह सुठो टाइम कढियो, माना हिकिड़ो ख़ुशहाली जो, छो त ॾुख बि हिकिड़ो इंसान जो हिसो हूंदो आहे। जी त ॾुख बि तमामु घणो काटियोसीं। भला आख़िर में जेका उन्हनि जी नाचाकी हुई, या जॾहिं हू थोरो उन्हनि खे अखियुनि जी रोशनी घटि थियणु शुरू थी, त बुनियादी तरह सां कहिड़ी बीमारी उन्हनि खे हुई, या छा कहिड़ो मर्ज़ हुयो उन्हनि खे? ऐं उन्हनि खे को मर्ज़ कोन हो, माना अखियुनि जी ही बसि हिकिड़ो अचानक ई थी वियो, मोतियो थियो हो। अच्छा। उन खां पोइ जेको आहे ऑपरेशन करायो त नाकाम थी वियो, वरी ॿिए दफ़ो जॾहिं ऑपरेशन करायो अखि जो त माशाल्लाह कामयाब थी वियो। पोइ अलाह साईं एतिरी माना बाज न ॾिनी, एतिरी ज़िंदगी में माना टाइम न मिलियो त जेको अॻिते अचनि, त उहो एक्सपायर थी विया। वफ़ात जो सबबु छा थियो? वफ़ात जो बसि अचानक सर अटैक थी वियो। अच्छा ठीकु ठीकु। वरी बसि पुछणु चाहींदुसि त पोइ बाबा जिन जेके तव्हां हुनजी तदफीन किथे कराई, हुनजी क़बर किथे आहे? जी साईं, तदफीन लियारी में क़ब्रिस्तान आहे, मेवाशाह क़ब्रिस्तान, उते बाबा रखियल आहिनि, जेको माना पूरी दुनिया में मशहूरु आहे मेवाशाह क़ब्रिस्तान। भला तव्हीं जॾहिं मई जो महीनो ईंदो आहे त मूंखे ख़बर आहे त तव्हीं बाबा जी वरसी जेका आहे पूरे मोहबत सां मल्हाइण जी कोशिशि कंदा आहियो, त इहा तव्हांजी कोशिशि जारी आहे न, तव्हां कंदा रहो था? जी बिल्कुलु, असीं बिल्कुलु घर में कंदा आहियूं। ऐं इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे मोहबत जी, त नसीर मिर्ज़ा साहिबु तमामु घणा मोहबत वारा माण्हू आहिनि, ऐं बल्कि मूंखे त यादि हूंदो आहे, मगर उन्हनि खे बि यादि हूंदो आहे। हू रेडियो वारा, टीवी वारा, इहे वीचारा सभु मल्हाईंदा आहिनि, ऐं असीं घर में जेको आहे फातिहा वग़ैरह इहे कंदा आहियूं। जेकॾहिं पुछिजे त तव्हांखे पंहिंजे बाबा जे कलामनि मां वधि में वधि कहिड़ो मिलियो, उहो असांखे झूंगारे ॿुधाईंदो, पोइ पाण उन ते पंहिंजी गुफ़्तगू ख़त्मु कंदासीं। जी 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 बिस्मिल्लाह। गिला काम करे लिखियो कान करे भेनरनि बबोर में, ज़रूरु ॿुधायो असांखे। जी गिला काम करे ओ लिखियो तान करे, गिला काम करे ओ लिखियो तान करे, भेनर हिन बबोर में, भेनर हिन बबोर में गिला काम करे, गिला कम करे ओ लिखियो कान करे, गिला कम करे ओ लिखियो कान करे। आख़िरी में हिकिड़ो सवाल आहे त तव्हांजे बाबा जा कहिड़ा कहिड़ा हमसर रागी दोस्त हुआ जिन सां उथंदो विहंदो, होटलुनि ते वेंदो, फिल्मूं ॾिसंदो, चांहियूं पीअंदो, संगत कंदो, अहिड़ा कहिड़ा दोस्त हुआ तव्हांजे बाबा जा? जी साईं, बाबा जा दोस्त घणा ई हुआ। उनमें माना उस्ताद मोहम्मद हसन थियो, माना कंपोज़र, जी हाँ, माना का शइ जी बि जेको हूंदी हुई थोरी माना इस्लाह कराईंदा हुआ। ऐं उनमें जेको आहे माना वधीक जेका दोस्ती हुई उहो मास्टर अयाज़ अली, जेको उहो बि मशहूरु फनकार आहे, जी हाँ, जी हाँ, त उन सां माना घणो उन्हनि वक़्तु गुज़ारियो। ठीकु आहे। त गुलाम अली, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो। इंशाअल्लाह ताला वरी तव्हां सां गुफ़्तगू कंदासीं। जी सिवा हाणे ॻाल्हि ॿोल इलाही थी वई, ज़बरदस्त ॻाल्हियूं ॿुधायूं त हाणे छो न हिकिड़ो नख़मो थी वञे, उन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं। दोस्तो, तव्हां असां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था अब्दुल्ला कच्छीअ जी आवाज़ में हे ख़ूबसूरत नख़मो। न कयो
ॾींदा मूंखे ॾेर विया हिकु ॾिजण जी जोड़ी लॻी जिन लोरी डूंगर से डोरी जो अला हिला कम करे ओ लिखियो तान करे हिला कम करे ओ लिखियो तान करे बेनर हिन बंबोर में बेनर हिन बंबोर में गिला कम करे गिला कम करे ओ लिखियो तान करे गिला कम करे ओ लिखियो तान करे जेड़े तेरे हाल सां जेड़े तेरे हाल सां जेड़े तेरे हाल सां जेड़े तेरे हाल सां ओ जेड़े तेरे हाल सां वञा पेर परे गिला कम करे हो लिखियो तान करे गिला कम करे हो लिखियो तान करे लामू ते वण संदियूं लामू ते वण संदियूं लामू ते वण संदियूं लामू ते वण संदियूं ओ लामू ते वण संदियूं लोलिया लाया करे हिला कम करे ओ लिखियो तान करे हिला कम करे ओ लिखियो तान करे कज़ा जा करीम जी कज़ा जा करीम जी कज़ा जा करीम जी कज़ा जा करीम जी ओ कज़ा जा करीम जी केता की न करे गिला कम करे ओ लिखियो तान करे गिला कम करे ओ लिखियो तान करे लालूं लाल लतीफ़ के लालूं लाल लतीफ़ के लालूं लाल लतीफ़ के लालूं लाल लतीफ़ के ओ लालूं लाल लतीफ़ के चल कादिर कर्म करे गिला कम करे ओ लिखियो तान करे गिला कम करे ओ लिखियो तान करे बेनर हिन बंबोर में बेनर हिन बंबोर में गिला कम करे गिला कम करे ओ लिखियो तान करे गिला कम करे ओ लिखियो तान करे वेलकम बैक ये साहब मतलब हाणे हिकिड़ो सवाल जेको आहे उहो ॾाढो सच पुछो त उनजो जवाबु जेको आहे सो असीं पाण ई ॻोल्हींदा आहियूं सवाल असां पाण कंदा आहियूं सही छो भला हिननि कहिड़ो ॾोहो कयो ही जेके तक़रीबन सिंध जा फ़नकार हुआ पोइ खणी लाड़ जो ज़िक्र अचे थो कराची जो ज़िक्र अचे थो हैदराबाद जो ज़िक्र अचे थो या सिंध जे कंहिं बि घणो करे नफ़ी था वीचारा आख़िर में जेको आहे सो इलाज न हुअण जे करे पैसा न हुअण जे करे वीचारो तव्हां ॻाल्हि कंदा आहियो त जेको असांजो मोहन भगत हो उहो त ईअं बि दाऊं कंदो त मूंखे हुनखे हिकिड़ी मथे जे सूर जी टिकी बि कान मिली सघी ऐं हुनजे ज़ाल जी अखियुनि जी रोशनी वेंदी रही रड़ियूं कंदो रहियो ऐं को बि हुनजो पुरसाने हाल न हो ऐं एॾा अज़ीम फ़नकार असांखे छॾे विया अशरफ ऐं हिन सिलसिले में तव्हांजो जेको बुनियादी सुवालु आहे त
असांजे सिंध गवर्नमेंट ऐं सम्झां थो त साईं क़ाइम अली शाह साहिब खे सलाम पेश कंदुसि जंहिं सिंध जे सकाफ़त खाते खे एंडोमेंट फंड जे लाइ कई करोड़ रुपया ॾिना आहिनि जेके असांजे लाइ इहे त उहे रखिया आहिनि ऐं उनजो जेको मार्कअप अचे थो उहो असांजे फ़नकारनि खे ॾिनो वञे थो। ज़रूरत हिन वक़्तु साईं सैयद सरदार अली शाह साहिब आहिनि। ऐं बेशक दिलि सां ऐं दिलि जे हुज़ूर सां थो चवां त हू तमामु फ़नकारनि सां प्यार करण वारी शख़्सियत आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उन इदारे में अहिड़ा हॾ ॾोखी फ़नकारनि जा जेके ऑफिसर हुजणु घुरिजनि जेके रहिया आहिनि माज़ीअ में, जिन फ़नकारनि जो तमामु घणो ख़्यालु रखियो आहे ऐं दुख सुख में उन्हनि वटि हली विया आहिनि। ऐं नाला उन्हनि जा छा वठां त आउं सम्झां थो त हिकिड़ो जेको कमिटेड ऑफिसर जेको हुजणु घुरिजे कल्चर डिपार्टमेंट में, जेको उनजी सार संभाल घर ते वञी लहे ऐं घर जी चौंठ ते जीअं उनजे इतला मिले त हू बीमार आहे त हुनजे घर ते हली वञणु घुरिजे ऐं उनजी, छाकाणि त लखें रुपया आहिनि हर महीने में मार्कअप जा जेके कल्चर डिपार्टमेंट खे जमा थियनि था। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त छाकाणि त इदारो को एजुकेशन जे फ़रोग़ जे लाइ कोन्हे, ही को इरिगेशन जे लाइ कोन्हे, उनजो कमु ई आहे फ़नकारनि जी ख़िदमत करणु, कलाकारनि जी ॾुख सुख में उन्हनि जे साथ ॾियणु, उन जूं वरसियूं मल्हाइणु, उन्हनि जूं सालगिरहूं मल्हाइणु। ऐं जेकॾहिं हू पंहिंजी पीढ़ीअ में बीमार आहिनि त उहो उन्हनि वटि सॼी फ़हिरिस्त हुजणु घुरिजे, सॼी उनजी मालूमात हुजणु घुरिजे त जेके जेके सीनियर फ़नकार आहिनि जिन जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि उन्हनि वटि हली वञणु घुरिजे ऐं उन्हनि खे उनजो पुरसान हाल थियणु घुरिजे। सची ॻाल्हि आहे त उनजी इंतिहाई शदीद ज़रूरत आहे त जेकॾहिं उन्हनि वटि हली वञिबो त मतां उन्हनि खे जेके ज़िंदगियूं आहिनि उहे कुझु बची पवनि, कुझु वधीक पंहिंजे ज़िंदगीअ जो कुझु अरसो कुझु फन ॾेई सघनि फन खे ॾेई सघनि। अच्छा न वरी अचूं था अब्दुल्ला कच्छीअ ते, त जीअं अब्दुल्ला कच्छीअ जो अंदाज़ आहे, इब्राहिम मोहम्मद इब्राहिम जो अंदाज़ आहे, अब्दुल्ला पंवर जो अंदाज़ आहे, वरी जीअं ग़ुलाम अली जो अंदाज़ हो, वरी हाशिम जो अंदाज़ हो, त भला इहो हिकु ताईं हिकिड़ी लाइन लॻे पई साईं, इहो छाजे करे माना हिकिड़ो माना लॻे पर झलक हिकिड़ी नज़र पई अचे न गायकी जी। ॾिसो घराणनि जी गायकी ईअं ई हूंदी आहे। ऐं हिकिड़ी अशरफ सम्झणु घुरिजे ॻाल्हि त जेके घराणा आहिनि उहे ज़ाया न थियणु घुरिजनि। उन्हनि खे असीं पंहिंजे सिंध जा जेकॾहिं 12 कोहें ॿोली ॿी आहे, हर को लहजो पंहिंजो आहे, जेकबाबाद जो पंहिंजो लहजो। असीं चऊं त असांजी हैदराबाद वांगुरु ॻाल्हायो, असीं लाड़ विचोले वारनि खे चऊं त तई विचोले वारनि खे चऊं त तई लाड़ी ॿोली ॻाल्हायो, लाड़ वारनि खे चऊं त तई उतर वारी ॿोली ॻाल्हायो। हीअ सभु हुस्न आहे, इहा रंगारंगी आहे, गुलदस्तो आहे। त ग्वालियर जी गायकी हुजणु घुरिजे, कच्छनि जी गायकी हुजणु घुरिजे, असांजी शाम 84 वारी गायकी हुजणु घुरिजे, फोक गायकी हुजणु घुरिजे। त इहे सभु रंग आहिनि जेके मिली त सिंध ठाहिनि था। त आउं चाहियां थो त हीउ जेको कच्छी रंग आहे, दास्तान रंग आहे, उनजो ॿुधण जो पंहिंजो लुत्फ़ आहे। ऐं ग़ुलाम अली माशाअल्लाह असांजो अलाह साईं हिनखे हयाती ॾे, जेकॾहिं हिनखे इनकरेजमेंट मिले ऐं रेडियो टेलीविज़न स्टेज ऐं शाह लतीफ़ जे मेलनि ते हुनखे घुराइजे त उहो अञा वॾो नालो पैदा कंदो। अहिड़ी तरह सां मिठू कच्छीअ जो ख़ुदा ॾिनो कच्छी जे लाइ असांखे हाशिम ॿुधायो त हुन हिकिड़ो इंस्टीट्यूट खोलियो आहे। त उन्हनि खे बि जेकर इनकरेजमेंट मिलंदी रहे त सची पुछो उहा खुशबू जारी रहंदी। त कच्छी म्यूज़िक जेका हिन वक़्तु असां वटि थोरी असीं मुर्तज़ा मजबूर खे आफ़रीन ॾींदासीं त हुन हिन प्रोग्राम जे हवाले सां वरी हवालो जो निकिरी आयो त कच्छी गायकीअ जो बि हींअर ज़िक्र घर घर थींदो। असांखे हज़ारे माण्हू ॾिसनि पिया, उन्हनि खे ख़बर पवंदी त ग्वालियर जी ऐं शाम 84 जी गायकी त आहे, पर कच्छी घराणे जी गायकी बि आहे जेका असांजी घटि कान्हे, जेका असांजे पंहिंजे निज पंहिंजे सिंध जी गायकी आहे। त लाड़ी ऐं कच्छी गायकी मिली हिकिड़ो रंग पैदा करे थी। त उन्हनि खे इनकरेज करणु घुरिजे, ग़ुलाम अली खे इनकरेज करणु घुरिजे, ख़ुदा इन कच्छे खे करणु घुरिजे त असांजो हीउ रंग बि जीअं सलामत रहे ऐं सलामत रहंदो अचे इंशाअल्लाह इंशाअल्लाह। त दोस्तो ही हो असांजो अॼोको प्रोग्राम महिराण जा रागी, जंहिंमें असां सिंध जे नाले हवाले वारे आर्टिस्ट असांजे हीरो खे यादि कयोसीं। उन नालो हो अब्दुल्ला कच्छी। अब्दुल्ला कच्छी जी शख़्सियत, उनजे फ़न ते असांजी म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा उन में काफ़ी असांखे ॼाण ॾिनी। त इन सां प्रोग्राम जो वक़्तु हाणे पूरो थियो। साईं नसीर मिर्ज़ा ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾिना इजाज़त।